बिना मुकाबले जिले चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जिले घोटकी में कामयाबी माणींदड़ हलफ खणी वरितो। तफ़सीलन मूजिब जिले चेयरमैन जो हलफ सरदार बंगुल खान महर ऐं मीर बाबर अली खान लुंड वाइस चेयरमैन जिले घोटकी जे चेयरमैन जो हलफ खणी वरितो। हलफ बरदारी तकरीब की शुरुआत कुरान ख़्वानी सां कई वई। हलफ बरदारी में ख़ास मेहमान सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड, सरदार मोहम्मद बख्श खान महर सूबाई वज़ीर, सरदार अब्दुल बारी खान पिताफी सूबाई वज़ीर, सैयद नासिर हुसैन शाह, सरदार फयाज अहमद खान लुंड, सरदार मीर असद अली खान लुंड, मीर इफ्तिखार अली खान लुंड ऐं ॿिया केतिराई मोज़िज़ शख़्सियत शरीक थिया। डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला बिना मुकाबले चूंडियल नुमाइंदनि सरदार मीर बंगुल खान महर मीर बाबर अली खान लुंड खां हलफ वरितो। चूंडियल नुमाइंदनि पारां अवाम सां कयल वाइदनि ते पूरो लहण जो अज़म वरजायो वियो। उन मौक़े ते ज़िले घोटकी जी अवाम वॾे तइदाद में मौजूद हुई। अवाम बिना मुकाबले चूंडियल नुमाइंदनि सरदार मीर बंगुल खान महर मीर बाबर अली खान लुंड मथां गुलनि जी वर्खा कई ऐं नारेबाज़ी पिणु कई।